अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल वाला खुश आहियो? ॿियो ख़ैर आहे? सिद्दीक़, तव्हां वालियो खुश आहियो? साईं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक जा एहसाननि। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो इमरान भाई? ख़ैर ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। अॼु जो जेको मौज़ू आहे उहो तव्हां ॿुधायो कहिड़े तरीक़े जो आहे? हीउ जेको अॼोको मौज़ू आहे जेको मौसम जे बारे में आहे, ख़ासि करे हे जेके आम चवणी आहे 2 महीना गर्मियुनि जा, जी जी त हिन में असां वरनि खां इहा ॻाल्हि ॿुधंदा आया आहियूं त चवंदा आहिनि हिननि महीननि में झेड़े बाहि ऐं पाणी खे मोकल आहे। जी बिल्कुलु। ख़ासि करे अप्रैल ऐं मई जंहिंखे छित कुताई जी मौसम बि ॾींदा आहिनि। असां वटि आम मशहूरु आहे त हा अर्ज़ु इहो त सर्दी वञण ऐं गर्मी जे शुरू थियण सां ई इंसानी ज़हननि में बि तब्दीली ईंदी आहे। जी बिल्कुलु। गुस्से ऐं कावड़ खां एहतियात करणु घुरिजे। इन टाइम में माल मवेशी भाॻिया अक्सर खोले छॾींदा आहिनि, उनखे ख़बर आहे। जी बिल्कुलु। अगरि कंहिंजो को ॿारो लूसण गाह वग़ैरह पोखियल आहे, माल जो कमु आहे, अगरि को लड़ी फसल में पवे त प्यार सां मालिक खे सम्झायो। रिज़िक त ना सम्झ हूंदो आहे, उनखे धक बि न हणो। अक्सर इन मौसम में माल जे भेल तां खूनी तकरार थींदा आहिनि। जी वाक़ई में बिल्कुलु। गाह पठो वरी बि थी पवंदो, पर इंसानी ज़िंदगी जे ज़ियान जो को बदल न आहे। हिन मौसम में अक्सर पाणी जी बि किलत थींदी आहे। 5-10 मिंट पाणी अॻु में मुंहिंजो छो किले, इन ते अक्सर करे झेड़ा थींदा आहिनि, हिक ॿिए मथां कोलरूं उभा कंदा आहियूं, विड़ी पवंदा आहियूं। वाकई हिन मौसम में रातियूं नंढियूं ॾींहं वॾा थींदा आहिनि। जी बिल्कुलु। फसल जे सहण जो टाइम कणिक जो माना इहो ई हूंदो आहे। निंड वाकई घटि ईंदी आहे। निंड घटि अचण जे करे बि माण्हू में चिड़चिड़ाहट पैदा थींदी आहे। ॿुधे इमरान भाउ? जी जी बिल्कुलु। अगरि थोरो बि सब्र ऐं तहमुल जो मुज़ाहिरो कजे त इहे झेड़ा थियनि ई न। वाक़ई में बिल्कुलु तुंहिंजी ॻाल्हि सही आहे। साइंसी तहक़ीक़ में इहो बि आहे, नेगेटिव जेके दिमाग़ ते असरात थींदा आहिनि सिर्फ़ु 12 मिंटनि लाइ। साम्हूं वारो तव्हांखे जेकॾहिं को गुथो लफ़्ज़ ॻाल्हाए बि थो वञे, तव्हां सबिर करे मुंहुं लाटार थी वेंदो त उहो जीअं माण्हू बर्दाश्त करे वञे। बर्दाश्त करे। जेकॾहिं हुन तूं कयो, तूं बि चवंदे तूं हीअं तूं मां थी वेंदी, पोइ त हिकु जहिड़ा थी विया। पोइ त हिकु जहिड़ा थी वेंदा, पोइ वरी ॻाल्हि वेंदी वधंदी। महिरबानी करे गुस्से ते कंट्रोल करे मोहबत भरिया ॿोल ॿोलियो। असां वटि इमरान भाउ अक्सर हिन मौसम में थरेशर जे बोह जो रुख मुंहिंजे घर जी तरफ़ छो कई, इन ते बि जहिड़ा थींदा। अरे थरेशर जो दज़ी जे करे माण्हू बीमार थींदा आहिनि, इन करे चवंदा आहिनि। उहा ॻाल्हि सही आहे, कंहिंजी कंहिंसां दुश्मनी न आहे हूंदी। थरेशर जो जेको बीहारण वारो हूंदो आहे ड्राइवर, उहो हवा जो रुख ॾिसी करे थरेशर बीहारींदो आहे। अगरि थोरो सब्र ऐं तहमुल हुजे, इंसान में बर्दाश्त हुजे, इहे 2-2.5-3 कलाक जो थरेशर ख़ैर सां हली वेंदो। ही सीज़न ई अहिड़ो आहे न। सीज़न ई अहिड़ो आहे, इन करे त चवंदा आहिनि हीअ छित कुताई वारी सीज़न आहे। अॼुकल्ह जा छोकिरा नौजवान जेके आहिनि, मोटरसाइकिल जेका बि गाॾी हुननि जी हूंदी आहे त रोडनि ते स्पीड सां भॼाईंदा, ॼण हिननि खे हर वक़्तु एमरजेंसी आहे। उन्हनि जी जेका ॻाल्हि हूंदी आहे उहा एमरजेंसी थी वेंदी आहे। अलाए छाजे करे इहो ॻाल्हि छा आहे? एमरजेंसी न आहे, उन्हनि छोकिरनि जो जेको नौजवानी जेको भूत सिर ते सुवारु हूंदो आहे, मां माना हिन खां अॻु में क्रॉस करे वञा, मूंखे हिन खां अॻु में पहुचणो आहे, माना हिक ॿिए सां रेस कंदा आहिनि। हिकु कॉम्पिटिशन जे हवाले सां, माना मां तेज़ आहियां, हिन खां गाॾी माना हिन खां वधीक हलाईंदो आहियां, ड्राइवर आहियां, मां हिन खां सुठो आहियां। जी जी अक्सर पर हे जेको मौसम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल मां कयां पियो, त इन में ईअं आहे त ज़हरिया अन्न बोह लोडर गाॾियूं रोडनि ते आम मेन रोडनि ते हिन टाइम ते रश हूंदी आहे, उहे बि वरी क्रॉसिंग जे दौरान अच्छा तकड़ कंदा आहिनि। उहो क्रॉस न ॾिए त माउ भेण ते गाह ॾींदे उनखे देर ई न आहिनि कंदा। अक्सर हिन ते ड्राइवर हज़रात पाण में विड़ी पवंदा आहिनि। अच्छा, हा, मतिलबु सब्र ऐं तहमुल मोकिलाए वियो आहे। इन बारे में तव्हां छा चवणु चाहींदा इन ॻाल्हि में? दादा, असां इन बारे में इहो चवणु चाहींदा आहियूं त थोरो एहतियात खां कमु वठूं, सबिर ऐं बुर्दबारी जो जेकॾहिं मुज़ाहिरो कयूं, इहे नंढियूं नंढियूं जेके कोताहियूं आहिनि इहे न कयूं। हक़ीक़त में इहे नंढियूं नंढियूं कोताहियूं ग़लतियूं वॾनि मसइलनि खे जनम ॾींदियूं आहिनि। बिल्कुलु, तव्हांजी ॻाल्हि सच आहे। पोइ इन जा नतीजा असांखे भयानक भोगणा पवंदा आहिनि। सिद्दीक़ भाउ, ॿियो हिन मौसम में छा करणु खपे, मिसाल इन जे बारे में तव्हां कुझु ॿुधायो? एहतियात हिन मौसम जे बारे में माना इहो ई मां चवंदुमि त एहतियात, इहे जेके 2-3 महीना जेके गर्मियुनि जा ॾींहं आहिनि, इन में सब्र। इहो त तव्हां मौसम जे बारे में, मिसाल जहिड़े जे बारे में इहा ॻाल्हि तव्हां कई आहे।
बाक़ी तव्हां पाणी जी ॻाल्हि कई आहे, मोकल आहे पाणी खे, इहो वरी कीअं आहे पाणी बाहि पाणी जे हवाले सां ईअं आहे त अक्सर गर्मियुनि जे ॾींहंनि में इमरान भाउ त माण्हू थको टुटो अची ईंदो आहे, पोइ नहर ॾिसंदो आहे, या मिसाल नारो कैनल आहे पंहिंजो, तारू हुजे न हुजे, घेर में वञी लहे थो, मां तड़ कंदुमि, पोइ बदन खे ठारियां, जान खे ठारियां, इहे तड़ तकड़ में पाणी में घिरणो न आहे। ख़ैर तारो आहे त बि उनखे न आहे घिरणो, छो त जिस्म इंसान जो गर्म हूंदो आहे, हीट हूंदी आहे, पोइ जॾहिं ॿाहिरि निकिरंदो आहे त जिस्म खे माना बाक़ाइदा ईअं तपश जीअं बुखार नमूने महसूसु कंदो आहे, पाणी जिस्म में जज़ब थींदो आहे। ऐं कई वाक़िया अहिड़ा बि थी पवंदा आहिनि त जेके अणतारू हूंदा आहिनि चवंदा बसि किनारे ते वेही तड़ था कयूं, या नंढड़ा ॿार हूंदा आहिनि उहे बि ना सम्झंदा आहिनि, वरनि ॾिसी करे उहे बि कंहिं माना गहरे पाणी में लहण जी कोशिशि कंदा आहिनि। अक्सर इहे वाक़िया पाणी में ॿुॾण जा थींदा आहिनि। तव्हां इहा ॻाल्हि ॿुधी हूंदी त फलाणे जॻह ते फलाणो माण्हू तड़कंदे पेर तिरकण जे करे माना किरी पियो, फलाणे ॻोठ जो ॿार माना फौत थी वियो ते पाणी में किरी पियो। त माना इन हिसाब सां पाणी खे मोकल ईअं न आहे त इहो चवणियूं आहिनि पाणी बाहि झेड़े खे मोकल आहिनि ॿिनि महीननि में, हिन में अक्सर इहो आहे त इन्हनि महीननि में एहतियात कजे। हाणे बाहि खां एहतियात फ़र्ज़ु कयो, गर्मी टेम्परेचर हिननि ॾींहंनि में तमामु तेज़ थी वेंदो आहे, त तव्हांखे ख़बर आहे सियारे में असां बाहि मुश्किल सां ॿारींदा आहियूं, छो त माचिस जी जेको डिॿी हूंदी आहे उहा बि घिमियल हूंदी आहे, त 3-4 दफ़ा हुनखे माचिस खे माना साइड सां रगड़ींदा आहियूं, तॾहिं उहा तीली वञी ॿरंदी आहे। ऊन्हारे में तव्हांखे ख़बर आहे माचिस जी तीली हीअं कुंडड़ी थोरी हीअं अटकाईंदे माना पासे सां सभु ॿरी वेंदी आहे, छो त टेम्परेचर वधियल आहे, खुश्की हूंदी आहे। तंहिंजे करे लोढ़नि खां फसल जे बक़ियात साड़ण जे लाइ माण्हू बाहि ॿारींदा आहिनि, या रोडनि रस्तनि सां क्रॉस कंदे सिगरेट पीअंदे इहो बि माना सोचंदा आहिनि कंदा त कंहिं ग़रीब जी साइड में फसल कयल आहे त कणिक तयारु आहे हींअर, या देरो गॾु थियल आहे, त अहिड़े हिसाब सां ईअं उछले छॾींदा आहिनि त पोइ हिते निहारींदा बि आहिनि सिगरेट जो, माना पोइ उहो हवा जे ज़रिए रिड़कंदो वञे फसल में। हा इहे थिया आहिनि, तव्हांखे ख़बर आहे इहो पर साल बि थियो बेलुल पंप जे क़रीब, त हर जाइ ते इहे अक्सर ख़बरुनि में तव्हां ॿुधंदा हूंदव मीडिया ते त बाहि जा वाक़िया आम थींदा आहिनि, लिहाज़ा इन्हनि शयुनि खां एहतियात। ठीकु भाउ, असांजे इलाइक़े में ऐं हर जाइ ते इहा जेका गेम आहिनि तीन पत्ती आहे, जेके ऑनलाइन गेमूं आहिनि, असांजे इलाइक़े में नौजवाननि खे हर जाइ ते इहे जेके आहिनि हर माण्हू इन में मशगूल थी वियो आहे, इन्हनि जे बारे में कुझु चवंदव? बसि इहे भाउ इलाही कम अहिड़ा आहिनि जिन खे असां पाण चऊं शैतानी कमु चऊं त बि वधाउ न आहे। त हिकु इहे माण्हू ईअं सम्झो हिकिड़े क़िस्म जा वांदा माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि खे का कमुकार या न हूंदो आहे, अक्सर होटलुनि ते वेही करे लॿाड़ बि हणंदा आहिनि। असांजे इलाइक़े में हिकु ॿी बि रांदि होटलुनि ते आम जेका बुड़की रांदि चवनि था आम थी पई आहे। बुड़की वरी छा आहे? बुड़की चवंदा असां काॾे विया हुआ बुड़की खेॾी आया होटल ते, पोइ चांहि ते कंदा आहिनि, मतिलबु त टाइम पास जो हुननि हिकिड़ो ज़रियो पंहिंजो ठाहे छॾियो आहे। पोइ कमु न कार सुबुह माना ईअं सम्झो त 8-9 ईंदा आहिनि, पोइ सिॼ लथे घर हलिया वेंदा आहिनि। अच्छा जी हा, शायदि हुननि खे को कमु या का कार या माना न आहे, मसरूफ़ियत कोन अथनि, तंहिंजे करे या हुननि खे माना इहे वसीला आहिनि घर हलाइण जा, त असां त इहा ॾिसी तवजुब ॾींदा आहियूं, वाक़ई इहो माना टाइम पंहिंजो विञाइनि था, वक़्तु विञाइनि था, फज़ूल विञाइनि था। ॿियो तव्हां पैगाम कहिड़ो ॾियणु चाहींदव असांजे जेके फॉलोवर आहिनि, ॿुधण वारा जेके बि आहिनि, त पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियनि अहिड़े हिसाब सां तव्हां माना ॿुधायो? बहितरीन ॻाल्हि इहा तव्हां कई का तालीम जे हवाले सां, हूअं बि ईअं आहे त नंढड़ो ॿारु जेको आहे पंहिंजे वालदेन खां विराईंदो आहे हर शइ। जी, घर जो जेको माहौल हूंदो आहे तालीम वारो हूंदो, पीउ पढ़ियल लिखियल हूंदो या वालदा पढ़ियल लिखियल हूंदी, उहा ॿारनि जी सुठी तरबियत कंदी। जेकॾहिं घर में ई गार गंद वारो माहौल हूंदो या रांदियुनि वारो माहौल हूंदो, नंढड़े ॿार जो बि रुझान ओॾां थींदो। बहितर त इन में ई आहे, तालीम जहिड़ी का शइ न आहे, बराए महिरबानी पंहिंजे ॿारनि खे स्कूलनि में दाख़िल करायो, उन्हनि खे आला तालीम ॾियारियो। जेको तव्हांजी वसार जेकॾहिं आला तालीम नथा ॾियारे सघो त कम से कम मैट्रिक इंटर ताईं त पोइ पढ़ाए सघो था, त जीअं उहो मुआशिरे में हली करे मुआशिरे जा बाइज़त शहरी बनी सघे। सिद्दीक़ भाउ, ॿियो जेको माहौल जे हिसाब सां कुझु पैगाम ॾियणु चाहींदो तव्हां? माहौलियात जे हिसाब सां माशाअल्लाह ॾिसो था, हीअ जेको अॼु असां आया आहियूं उस्ताद फैज़ मोहम्मद उस्ताद जन जे उताक ते ॾिसो था वणकारी आहे। जेकॾहिं हर माण्हू हे जेके साईं जन जा पोयर उताक ठाही अथनि, माशाअल्लाह वणकारी कई अथनि, अख्तर हुसैन साहिबु, इस्कैन साहिबु, हर उताक हर रस्ते में हर बनीअ ते वणकारी जेकॾहिं हुजे त उन में जेको आहे बहितरीनु रहंदो, मौसम सुठी रहंदी। असां वटि अमूमन जेके रिवायती वण आहिनि उहे तक़रीबन हितां जे आबादगारनि ज़मीदारनि ख़तमु करे छॾिया। रिवायती वणनि में कहिड़ा कहिड़ा वण? हिकु टारी आहे, बेसूणी आहे, सरी आहे, ॿेर आहे, बबुर आहे,
हाणे अक्सर तव्हां घरनि जे अॻियां बि ॾिठा हूंदा इहे देई हा अंग्रेज़ी किना बबुर उन ते बि तबियत ते बि उनजा माना इहे ज़हर असर पवंदा आहिनि उनजो कंडो बि जेकॾहिं लॻे त टे ॾींहं तुंहिंजे पेर जो सूर ई न वञे त वणकारी तमामु बहितरीन अमल आहे मौसम जे हवाले सां ईअं ॾिस सर सब्जी आहे वेठा आहियूं त सुकून सां वेठा तोड़े पखो न आहे थधिकार लॻी पई आहे। थधिकार महसूस थिए थी पाण खे बिल्कुलु न। त इहे मौसम ते माना गहरा असर छॾनि था जेकॾहिं अहिड़ा अमल कजनि त बहितरीनु रहंदो हाणे असांजे व्यूअरनि खे फॉलोअरनि खे कुझु अर्ज़ु कर त असांखे फॉलो बि कनि लाइक बि कनि शेयर बि कनि ऐं कमेंट बि ॾियनि सदा फॉलोअर ॾिसंदड़ जेके तव्हां असांजा आहियो व्लॉग बि ॾिसंदा आहियो असांजा कॾहिं कॾहिं असां फनी ड्रामा भरींदा आहियूं कॾहिं साईं बराए महिरबानी असांखे सपोर्ट कयो लाइक कयो शेयर कयो ऐं बराए महिरबानी असांजी हीअ जेका आख़िरी पैगाम वरी बि तव्हांखे ॾियां थो हीअ असांजी सुहिणी सिंध अमुन जी धरती आहे क़बाइली झड़नि खां बचो अमुन ऐं प्यार सां ॻाल्हायो मोहबत भरिया ॿोल ॿोलियो अदा इहा ई असांजी पैगाम आहे वधीक तव्हां बि सुलझियल माण्हू आहियो तव्हां बि नाज़रीन खे पैगाम ॾेई सघो था इमरान भाउ ठीकु आहे माशाल्लाह सिंधू जो कैनाल नामंज़ूर